पैसा ॾींदे और शादी कंदे राणा तो मां राज थींदा राणा तो मां लख थींदा पोइ ईअं बि चवंदुसि तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन सां ईंदासीं दौलत मामन सां ईंदासीं चाचनि 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 अरे बस मूंखे बि नाचू करे छॾियो अथव जानवर सां बि त ज़ोर ज़बरदस्ती न थिए न छो त मां उन जे दिलि में त न आहियां न उन जे दिलि मां त का आह अहिड़ी न निकिरे न जो वरी अलाह साईं मूंखे ॾोह हुजे। राणा तूं सफ़ा सादो अहिड़ो सादो थींदे न त हीअ दुनिया तोखे रहण बि कान ॾींदी वॾा तुंहिंजा माइट निभागा आहिनि जे तुंहिंजी शादी कराईंदा तूं ॿकरी नथो पाले सघींदे तूं पंहिंजी ज़ाल कीअं हलाईंदी। फुल कॉमेडी सीरियल गंजो वियो गाह ते पार्ट 2। अम्मा लाइ काॾे वई हिते बि कोन्हे होॾे बि कान्हे का अम्मा लाइ काॾे वई अम्मा ओ अम्मा अम्मा छा आहे छोरा छा करे रही पेटी पवनी अम्मा मूंखे तूं ॿुधा तूं मूंसां केतिरो प्यार कंदी आहीं छो छोरा तोखे मां जे प्यार जो कड़ो दौरो पियो अम्मा ओ अम्मा हो जेके मूं वारा दोस्त आहिनि न हेतिरा गामू ऐं टोबू उन्हनि जी मां आहे न उन्हनि खे हीअं खणी झोलीअ में पोइ हीअं करे पई तूं चढ़ी वियो आहीं हाणे वॾो थी वियो आहीं झोली में खेॾारण खां अम्मा हो अम्मा भला तूं मूंखे झोलीअ में न वेहार हिकिड़ो कुर्बत कर न मूंखे सुर्खी बण लालड़ी बण ऐं हीअ जेका हणबी आहे उहा बण पौंड बण मूंखे तयारु कर न अम्मा। हा सुर्खी पाउडर लालड़ियूं ज़नाना कपड़ा बि पाराईंदी ऐं ॾाढो रो बि थी पाराई पोइ इन टिकण ते रो बीहंदी अम्मा पोइ त मां छोकिरी थींदुसि न इन सां पोइ अंधा अकुल खां कमु वठ न अम्मा पोइ जेकर मूंखे तूं सिंगार नथी करी न भला हिकिड़ो ॿियो कुर्ब कर कहिड़ो मुंहिंजा बच्चा जेको मुंहिंजे मथे मां डज़न खनि लीखूं कढ ऐं 5-6 घटा कढी ॾे त पोइ मां पंहिंजे हिन नहनि ते रखी टिड़क टिड़क करे मारिया न मां जूं त बा तुंहिंजे मथे मां निकिरंदी कान बाक़ी टिड़क मां तो करे थी ॿुधायां हा बस मां बस अहिड़ी टिड़क कंदी आहे जो मुंहिंजो मथो ई सुजी वेंदो ईअं थी कुटी जीअं क्रिकेट वारा पिच खे कोन सेट कंदा आहिनि अम्मा हींजा मोबशी थी हे लसी टिकणा न इन ते त क्रिकेट बि कोन खेॾे सघंदा मुंशी जाठा मुंहिंजो तारीफ़ बयानु फरमा। हा साईं हणा तो हेॾे होॾे हिन हुन खे बाठा मुंहिंजो मतिलबु आहे हीअ आहे असांजो मान वारो मोहतरम साईं सेठ धनू ख़ान धोबी जेको हर हणंदो आहे गोबी तव्हांखे गोभी न हणंदुसि तव्हां मुंहिंजो बिगाड़ियो छा आहे तव्हां असां वटि हली आया आहियो तव्हां असांखे ॿुधायो न असां तव्हां ॾे अचूं हा तव्हां त असांजे कोठे टंगा मुड़ुस आहियो असुल में मां पहिरियां उन्हनि जे घर वेंदो आहियां सम्झाईंदो आहियां पर जेकॾहिं सम्झ में ॻाल्हि न ईंदी अथनि न त पोइ घर घुराए बेइज़ती कंदो आहियां पर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे कसूर कहिड़ो आहे मुंहिंजो छोकिरी तुंहिंजो कसूर इहो आहे तूं हिकु ॻोठाणी छोकिरी आहीं मोबाइल खणी टिकटॉक थी ठाहीं बाज़ार में ऐं ॻोठाणनि खे खणी बदनाम कयो अथई माण्हू चवनि था इहा जेका छोकिरी टिकटॉक थी ठाहे सेठ धनू जे ॻोठ जी आहे बाज़ार में पोइ त सेठ धनू धोबी खे ख़ुशि थियणु खपे जो मुंहिंजे करे मशहूरु थियो आहे हूं त केर बि कोन थो सुञाणेसि छोकिरी अहिड़ी मशहूरी जी मूंखे ज़रूरत न आहे या मशहूरी न आहे बदनामी आहे सेठ अॼुकल्ह जी मशहूरी त ईअं ई हूंदी आहे बदनाम हुए नाम तो हुआ ओ छोकिरी इहा मशहूरी असांजे सेठ खे कोन खपे इहा मशहूरी पंहिंजो पाण वटि रख वधीक सेठ धनू पाण फरमाईंदो बाज़ार में छोकिरी मुंहिंजो नालो आहे धनू धोबी अहिड़ी हंध में गोभी जो ॿाहिरियों तरफ़ हथु कोन ईंदी इहो भला कीअं जो मूंखे घर जो ॿाहिरि अंदरि हथु कोन ईंदो ओ छोकिरी जॾहिं सेठ धनू जी गोभी लॻंदी आहे न त हवा सां गुम थी वेंदा आहिनि ख़बर ई कान पवंदी आहे अचां थो या वञा थो बाज़ार में वॾी ॻाल्हि आहे सेठ धनू धोबी जी हे टिकटॉक हुकूमत ई कोन बंदि करे सघी त ही ॻोठ जो वॾेरो किथां बंदि कंदो
मां आहियां धनु धोबी, मां इजाज़त न ॾींदुसि त तूं अहिड़ा टिकटाक ठाहे ऐं अहिड़ा आज़ाद ख़्याल रख। ॻोठाणी आहीं, ॻोठ में रहण सिख, सम्झी? न त ख़बर अथई मां आहियां धनु धोबी, अहिड़ी हणंदा गोभी जो घर भात कोन ईंदी, सम्झी? अरे रे तूं त कयो कलाम चई छॾियो आहे, तूं न चइजांइ। सेठ त झले वियो आहे, पर मां बि मुड़ा न। मां आहियां जाड़ो खान जाठो, अहिड़ो हणंदो साईं बाठो जो घर भात कोन ईंदी बाज़ार में। हा राणा जल्दी गाह कपे अड़ मूंखे बुख लगी आहे, मां वञां थो घर। ज़ुल्फ़कार तोखे ख़बर न आहे जेकर मां गाह जी भरी जेसि ताईं पूरी न कंदुसि न, अम्मा मूंखे मारींदी ऐं रोज़ानी चबा हणंदी आहे, अहिड़ी मार ॾींदी आहे ॼण मुबशीदीअ जी भेण आहे। सो मां पंहिंजी गाह जी भरी पूरी कंदुसि पोइ हलंदुसि। तूं ॼाण तुंहिंजो गाह ॼाणे, मां वञां थो, मूंखे बुख लगी आहे ॾाढी। अरे ज़ुल्फ़कार, ओ ज़ुल्फ़कार, मां अकेलो हिते चङो चङो भाड़ तोसां बि किटी आहे। मां गाह जी भरी कंदुसि न त अम्मा मारींदी। फकीर के 17-15 मानियूं खराए आयला मिले खैर खुदा जो। अरे अबा निकलो था बाहर, जब 15-20 लान तू ठोक्या आए अल्लाह। अरे आवाज तो जो कुत्ते आप पूछो आए और वो बकरू वाला छाबे बेबी आए अल्लाह। इस सही की राही ना तालो न दस। बकरी तू केॾी न भली आई, सुठी आई बकरी। तोखे 1000 वार आहिनि, तूं ॿुधी थी न? पोइ हितां 200 मूंखे ॾे त मां हिन गंज ते हणा। अम्मा सिकणी त मूंखे वार ई कान थी ॾे। कंचो वेठो आहे सो बकरियुनि सां गॾु, बेवकूफ़ खे दारू थो ॾियां न बकरी रहंदुसि। सफ़ाई पट थो कयां जी, मथे ते वार कोन, घर में का शइ न आहे सॼी। आहे को सखी मोमिन जेको सभु कुझु हिन फ़क़ीर खे ॾेई छॾे पाण पिनंदो अते अबा। अबा अचां थो बेचा, हाणे तूं हिते बीह त मां थी अचां फ़क़ीर न। हा फ़क़ीर, इहो तूं छा थो चई? मां आहियां गंजो पर न आहियां अकुल जो कचो। चई थो अलाह ताला मूंखे ॾे पोइ पाण पिनंदो अते। पिननि तुंहिंजा दुश्मन कंजा बचा अकुल जा सचा। मूंखे ॾे 5 रुपया, तोखे 10 रुपया करिया। वड़े वाह, सियाणो ई। मिलिया बि 5 रुपया आहिनि, अम्मा ॾिना आहिनि सो बि तोखे ॾियां। 5 रुपया मूंखे ॾींदे त उहे 10 रुपया थींदा, 10 मां 100 रुपया थींदो, 100 मां 300 थींदा, उन मां 400 थींदा, उन मां 1000, ईअं वधंदो वेंदो, करोड़नि जी कम पुॼी वेंदो। गंजा जल्दी कर 500 रुपया रा बलग। न बा, मूंखे त ठॻ थो लॻी, इहे बि 5 रुपया मुंहिंजा खणी भॼी वञे। फ़क़ीर ते शक न कर लोड़ा, कठाइण जे कारा दोड़ा। फ़क़ीर ते शक थो करी, 1000 मां 1 लख रुपया मां करे वेंदो आहियां। पर यार ॿी ॻाल्हि आहे त मां पंहिंजा पाण नथो करे सघां, तव्हां ॼणनि केरु अचे। फ़क़ीर भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मां जेकॾहिं हिकिड़ी ज़ाल ॾियां पोइ 2 करे ॾींदे? अनत थी न ठोड़ दे। मूं फ़क़ीर खां कहिड़ा कम थो थी? पिटिजी वे पुट, पिटिजी वे। मथे जे वारनि खां गॾु इहे भिरूं ऐं मुछूं सभा चट थी वेंदई। पटाडो लॻो घुमंदो वतने होशियारी कर, हाणे पिटणु शुरू थो कयां, पिटणु शुरू थो कयां। पिटाए थो, पिटाए थो, पिटाए थो, पिटाए थो। न पिट इहो मां न 5 रुपया अचे वठ, 10 रुपया करे ॾींदे न। मुंहिंजी करामत ॾिसिजां, 5 रुपया आहिनि। घणा आहिनि? 5 रुपया। 5 रुपयनि खे 10 रुपया ॾिसिजां कीअं थो कयां। 5 ॾाब सां पेपर ते उगी थोरो मां नई दिल्ली थोराई आहे। हाणे ॾिसिजां बाहुबली कटबा।
आत लाटूनो फेरायूं भा घड़ी खन दिल विंदरायूं मुंहिंजो लाटू सुणो सुणो रंगा बरंगी मन मोहणो फ़क़ीर साईं इहो त सबक़ु आहे न आत लातूं अहिड़ो फेरायूं दिल विंदरायूं। अरे शक तो करी गंजा हाणे ॾिसी आ मुंहिंजी कहानी वारी करामत। हे तो वारा 5 रुपया, हे तो वारा 5 रुपया। हा भगालू भगालू आत लाटू न फेरायूं भा घड़ी तक दिल विंदरायूं अंबड़ियूं मुंहिंजूं आहिनि फरियूं तुंहिंजूं आहिनि अदा भलिया जिया मालिक। अरे अञा 5 रुपया मिठड़ा घोड़ा हो रहा खूब खुशी ना दाणो खा वरी काॾिया बीजा 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 अञा 5 रुपया किरी पिया को 5 रुपया अचो अचो भगालू भगालू अरे अञा 5 रुपया ॾिस मुंहिंजी कला न पियो मञी हाणे मुंहिंजी दिलि बि नथी चए छो जो मां 5 खे 10 रुपया कयो आहे दिलि थी चए मां खीसे में रखां वाक़ई फ़क़ीर 5 रुपया कई अम्मा खे त थींदो फ़क़ीर मिलियो आहे पोइ त हीअ मुंहिंजी हिकिड़ी बकरी मां धण कंदो धण छा केच थींदो पोइ अचो फ़क़ीर बकरियुनि में वठी हल मूंखे ये पोपो हा हलो 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 अंतर जा अच वे फ़क़ीर बन बचा मुंहिंजे लाइ प्यालो खणी आ त मां विहा कट पोइ ही छा फ़क़ीर साईं अचो प्यालो पाणी जो खणी आयो आहे मां हिते विया ना तू उस्ताद मुझे सामू में दे बैठो बैठो जिसने मां मंत्र पढ़ा YouTube चैनल सुधू उठ के सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो चाचन मामन साईंदासी दोल मामन साईंदासी पराठन मांजन का खाईंदासी फ़क़ीर साईं उहो त गानो आहे न गानो लाए मंत्र शक न कर पोइ मूंखे बकरियूं बीड़ियूं मिलंदियूं बेड़ो तेड़ू हा रुको बकरी बकरी जिला ॾिसंदे तोखे बकरी नज़र ईंदी मुल्क में को माण्हू नज़र न ईंदी रुको बकरियूं हूंदियूं भाग तो खुले आज भाग तो खुले भाग फ़क़ीर तूं पत्ते मुकर मान के फ़क़ीर ॾिसो फ़क़ीर हाणे ॾिस कम थियो अचे पी पिया मां हा पी वञ पोइ बकरियूं धण थींदियूं न धण छा एतिरी बकरियूं थींदियूं जिने तुंहिंजी नज़र ईंदी रुको बकरियूं हूंदियूं हा पोइ पिया एतिरा तव्हांजे शहर में रक्षा बि कोन हूंदा जेतिरियूं बकरियूं हूंदियूं पोइ मां पिया पी पी हा फ़क़ीर साईं मुंहिंजो मथो जो फिरे हा थोरो फिरंदो जीअं तुंहिंजो मथो फिरंदो हीअं बकरियूं फिरंदियूं जॾहिं फिरंदियूं चिरंदियूं त वधंदियूं फ़क़ीर साईं मथो फिरे थो फिरे थो त मुंहिंजो दिमाग़ हाणे फिरे थो फ़क़ीर साईं मथो फिरे थो फिरे थो सुनी पओ गानो पे तो जमा चाचन मामन सां ईंदासीं तॾहिं बि हुनखे मंत्र थो सम्झे हाणे मज़ा बकरियुनि खे भरो सब्सक्राइब कंदा तव्हांखे मां छो ॾियां मोबाइल कोन ॾींदसि मां तव्हांखे मोबाइल तव्हां पुलिस वारा आहियो या फोरू आहियो जॾहिं इहा मोबाइल असांजे हथ में आई न त असांजी थी वेंदी मां ते चवे बकरी पैदा कर बकरी पैदा कर अम्मा मां बकरी पैदा कंदसि पर 2-3 महीना ॾे पोइ मां पैदा कंदसि न अरे अल्लाह हिकिड़ो पुट ॾिनई ओ बकर खा खाली या बकरी मां तो खा न सत धनो खा घराईंदसि 21 ॾींहं जो मुंहिंजी झंड कराइनि न बाबे साईं मोर हजम खां मुंहिंजी झंड कराई उन खां पोइ मूंखे वार ॼावा ई कोन वार चरियो लॻो अम्मा पई चए पर मुंहिंजा गंजा राणा तूं त मूंखे दिलि सां ई नथो वणी त पोइ भला मां छा कयां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधू वटि